सानवी ऐं आला सानवी तालीम बोर्ड सखर जे निगरानीअ हेठि 11हीं ऐं 12हीं क्लासनि जा सालियाना इम्तिहान जारी आहिनि। बोर्ड जे हलंदड़ इम्तिहान दौरान एएसपी गंबट अब्दुल्ला अफ़ज़ल पुलिस जी वॾी नफ़री ऐं कुझु लेडी पुलिस एहलकार साण करे गंबट जे मुख़्तलिफ़ कॉलेजनि में क़ाइम इम्तिहानी मर्कज़नि जो दौरो कयो। शागिर्दनि ऐं उस्तादनि में हिरास पकड़िजी वियो। गवर्नमेंट बॉयज़ डिग्री साइंस कॉलेज गंबट में दौरे दौरान इम्तिहानी इंतज़ामनि, सिक्योरिटी ऐं निगरानीअ वारे अमल जो तफ़सीली जाइज़ो वरितो, जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर गंबट, एएसपी सब डिवीज़न गंबट ऐं एसएचओ गंबट इम्तिहानी मर्कज़ में मौजूदु रहिया। एएसपी गंबट हथियारनि ऐं डंडा बरदार पुलिस जी वॾी नफ़री ऐं कुझु लेडी पुलिस एहलकार साण करे गंबट कॉलेज में हलंदड़ पेपर दौरान इम्तिहानी ब्लाकनि में अंदरि घिड़ी तलाशी वरिती, जंहिं दौरान शागिर्दनि ऐं उस्तादनि खे हिरासान कयो, जॾहिं त गेट ते इम्तिहानी मर्कज़ में दाख़िल थींदड़ शागिर्दनि खे तलाशी वरिती वेंदी आहे। ज़रियनि मूजिबि पुलिस जी वॾी नफ़री इम्तिहानी ब्लाकनि में घिरण सां शागिर्दनि में ख़ौफ़ तारी थी वियो ऐं उस्तादनि पुलिस खे इम्तिहानी हाल्स मां ॿाहिरि वञण लाइ चयो, पर पुलिस संदनि चवण ते न मञियो ऐं कुझु उस्तादनि नाला राज़ में रखण ते शिकायत कई त पुलिस साणनि बदतमीज़ी कई आहे। होॾां सखर बोर्ड तरफ़ां गंबट इम्तिहानी मर्कज़ ते मुक़ररु कयल फैक्टोडम उस्ताद सदाकत अली कुबर, इन्विजिलेटर उस्ताद अहमद खोड़ो ॿुधायो त ईअं त सिक्योरिटी ते असां डिमांड पाण कई हुई त असांखे सिक्योरिटी ॾिनी वञे जीअं ॿारनि जी चेकिंग करे सघूं। उन लाइ जीअं त सुबुह ताईं सवेल सां वरी नथी पहुती आहे डिस्ट्रिक्ट जी पूरीअ जी, ऐं उन चकास वरिती हर हिकु ॿार जी, पाण बीही करे ऐं चकास कराई आहे। उन मोबाइल निकिता आहिनि जेके ॿारनि जा। उन खां पोइ बि पुलिस जेका आहे उहा अंदरि आई आहे ब्लाकनि में, ऐं इन तरफ़ूं बोर्ड जे तरफ़ूं मुंहिंजे ख़्याल में कोई अहिड़ा इंस्ट्रक्शन्स कोन्हनि के, ऐं नई असांखे हिकिड़ो लेटर बोर्ड जे तरफ़ां मिलियो आहे त पुलिस या ॿी का नफ़री जेका आहे उहा अंदरि अची चकास करे सघे थी या अंदरि अची सघे थी ब्लॉक्स में। अहिड़े क़िस्म जी का बि असांखे इंफॉर्मेशन न आहे। जेकॾहिं उहा बोर्ड वारनि पुलिस खे ॾिनी आहे, एसपी साहिब खे ॾिनी आहे या एसएचओ साहिब खे ॾिनी आहे त उहा उहे ई ॿुधाए सघनि था। असांखे सिर्फ़ु सुबुह खां ॾिठो थींदो पहुची आहिनि ऐं उन चेकिंग कई, असां बिल्कुलु उनखे फ्री हैंड छॾियो आहे। छा बोर्ड जी टीम बि अॼु आयल आहे? जी बोर्ड जी टीम बि आई, उहे बि घुमी आया आहिनि ऐं उन्हनि बि ॾिठो त उनखे का शइ कान मिली। असांजे मोबाइल ते सुबुह ताईं चकास कई आहे, पुलिस ताईं नफ़री पहुती आहे, बाक़ी अंदरि बि आया आहिनि। ऐं उन खां पोइ असां त उन में कुझु नथा करे सघूं। ऐं जेका आहे उनजो चेयरमैन त आयो, अॻे ॾींहं ते असांजे ॿारनि जेका आहे उहा बदतमीज़ी कई, असां त मोबाइल खसि नथो। उन खां पोइ कल्ह बि जॾहिं चेयरमैन साहिबु आयो त उन महिल बि इहो ई मामिलो हुयो मोबाइल जो, ऐं असांजो मौक़िफ़ पहिरीं ॾींहुं हुयो त सिक्योरिटी असांखे ॾियो। असां जॾहिं लेटर मोकिलियो एसएचओ खे, डीएसपीअ खे, सिर्फ़ु हिकिड़ो सिपाही सो बि 9 खां पोइ बि पहुचे। हाणे जॾहिं 12 जो 9 बजे पेपर शुरू थींदो आहे ऐं सिक्योरिटी असांखे जॾहिं आहे ई कान, असां कीअं ॿार खां मोबाइल खसे सघूं था? असां त एतिरो ई करे सघूं था, बाबा चकास करायो, जेकॾहिं मोबाइल आहे तव्हां वटि त कढूं। टियों छा थियो, हिकिड़ो पीर छोकिरो हुयो जंहिंसां इशू थियो मोबाइल हुजण जो। उन नालो छा हुयो? नालो त मूंखे नथो अचे, हुनजो गंबट जे पीरनि मां ई हुयो। उनजे कापी केस वारो उहो मसइलो ख़तमु थियो, मतिलबु और मोबाइल ॿाहिरि निकिती। कल्ह जॾहिं चेयरमैन पाण आयो हिते, चेयरमैन चयो हिन मोबाइल इशू आहिनि। असां हुनखे मौक़िफ़ ॾिनो, बाबा हर हिकु ॿार जी मोबाइल जेका आहे ₹1 खां वधीक रक़म जी आहे। जेकर हिकिड़े रूम में 70-80 ॿार वेहनि था, सम्झो त 70-80 लख मोबाइलूं हिकिड़े इन में आहिनि। तव्हांजो पुलिस वारो हिकिड़ो या ॿ अचनि था, कॾहिं टाइम ते त कॾहिं पोइ तव्हां पंहिंजी सिक्योरिटी घुराए तव्हां तलाशी वठो, असां ख़तमु। अॼु सॼे ज़िले जी पुलिस आई आहे, उन खां पोइ बि असां ब्लाकनि मां 3-4 केस पाण कया आहिनि। ॿिए तरफ़ कुझु शागिर्दनि ॿुधायो त पुलिस वारनि गेट खां अंदरि दाख़िल थियण ते तलाशी दौरान मोबाइल फ़ोन वरिता, पर पेपर पूरो थियण खां पोइ बि वापसि नाहिनि कया, जॾहिं त कॉलेज इंतिज़ामिया तरफ़ां वरितल मोबाइल फ़ोन पेपर ख़तमु थियण खां पोइ शागिर्दनि खे वापसि कया विया आहिनि। होॾां हिकु रिटायर्ड तालीमी माहिर राब्तो करण ते ॿुधायो त पुलिस सिर्फ़ु सिक्योरिटी लाइ इम्तिहानी मर्कज़ खां ॿाहिरि हूंदी आहे। इम्तिहानी ब्लाकनि में हथियार खणी पुलिस जो घिड़ी अचण वारे अमल ते अफ़सोस थियो आहे। रिपोर्ट नाज़िम ॼामड़ो, कोशिश डिजिटल गंबट।